सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरेआम गैरकानूनी तौर LPG गैस जा दुकान खुलियल, जॾहिं त LPG गैस जे दुकानदारनि खे कंहिं बि क़िस्म जो न लाइसेंस आहे न ई का परमिट आहे। सरेआम शहर जे रोडनि ते दुकान खोले गाॾियुनि में गैस भरजण जी का बि शिकायत परमिट न आहे। सेवण जे तालके इंतज़ामिया हिन वक़्त ताईं कंहिं बि गैरकानूनी हलंदड़ LPG गैस जे दुकानदारनि खिलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। सेवण तालके सेवण जी इंतज़ामिया को बि गैरकानूनी हलंदड़ LPG गैस जे दुकानदारनि खिलाफ़ को बि कदम न खणी रही आहे, जॾहिं त शहरनि में आयल PG गैस जा दुकान खोलणु निहायती ख़तरनाक आहिनि। कंहिं बि वक़्तु अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। उन जे करे 4 ॾींहं अॻु ताज़ो ई वाक़ियो थियो, जेको दादूअ में LPG गैस जे दुकान में पयल सिलेंडर ओचितो फाटा, जंहिंसां गैस जे दुकान खे बाहि लॻी वई। दुकान ते कमु कंदड़ माण्हू पिणु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पासे जे दुकाननि खे बि काफ़ी नुक़सानु थियो। जॾहिं त काल्ह सुबुह जो कोटलीअ में हिकु स्कूल जे ॿारड़े वारी गाॾीअ में पिणु LPG गैस जे सिलेंडर खे बाहि लॻी वई। अहिड़नि नुक़साननि खां बचण लाइ पहिरीं ज़िलई इंतज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण खे उपाउ वठणु घुरिजनि। ज़िलई इंतज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण जी ज़िम्मेवारी आहे त गैरकानूनी तौर हलंदड़ LPG गैस जे दुकानदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जेकॾहिं LPG गैस जे दुकाननि खे खोलण जी इजाज़त ज़िलई इंतज़ामिया जामशोरो ॾिए थी, त पोइ उहे दुकान शहरी आबादीअ खां ॿाहिरि खोलिया वञनि, त जीअं को अणवणंदड़ वाक़ियो पेश अची न सघे।